जी बिल्कुल, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह तोड़े सिंध काबीना के अहम वज़ीरनि जी जेका आमद आहे अॼु खानगढ़ में थी रही आहे। अव्हांखे ॿुधायां त ही जेका खानगढ़ में आमद आहे उहा ख़ासि तौर ते ॿुधाए पियो वञे त घोटकी ज़िले सां तालुक़ रखंदड़ ॿ अहम शख़्सियतूं जेके अॼु बाज़ाब्ता तौर पीपल्स पार्टी में ऐलान कंदियूं। इन हवाले सां ॿुधायां त खानगढ़ जे मोती ऐं लखी बंगले में वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह तोड़े जेके वज़ीरनि जी आमद खां अॻु में प्रोग्राम तरतीब ॾिना विया आहिनि। तक़रीबन जेके प्रोग्राम आहिनि मुकमल थी विया आहिनि। अव्हांखे ॿुधायां त जेको आहे सो खानगढ़ जे हिन मोती बंगले ऐं जेको आहे सो लखी बंगले में जेके प्रोग्राम तरतीब ॾिना आहिनि उन में 200 माण्हुनि जे वेहण जी गुंजाइश रखी वई आहे। ॿुधाए पियो वञे त सखर डिवीज़न जे 3 ज़िलनि जिन में सखर, खैरपुर ऐं घोटकी ज़िलनि सां लाॻापियल जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि तोड़े जेके आहिनि चूंडियल नुमाइंदा हुजनि या कामोरा हुजनि उन्हनि खे जेको आहे सो हिते घुरायो वियो आहे। जॾहिं त जेके पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि उहे बि हिते जेको आहे सो शरीक थींदा ऐं उन हवाले सां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह उन्हनि खां हाल अहवाल वठंदो ऐं पार्टी बाबति जेको आहे सो सलाह मशवरा बि कया वेंदा। जंहिंखां पोइ जेको हिते जेके ईंदड़ महिमान आहिनि उहे गढ़ी चाकर तौर तरफ़ रवाना थी वेंदा, जिते ॿुधाए पियो वञे त अॻूणे वॾे वज़ीर सरदार अली मोहम्मद ख़ान मार जो फर्ज़ंद अहमद अली ख़ान मार ऐं जेको अॻूणो MP आहे सरदार रहीम बख़्श ख़ान बोज़दार उहे पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता तौर जेका आहिनि उहो ऐलान कंदा। जंहिंखां पोइ मुतवक़ा आहे त वज़ीर आला सिंध मुराद अली शाह जेको आहे सो उते मीडिया टॉक बि करे। इन हवाले सां ॿुधायां त खानगढ़ में सिक्योरिटी जा इंतज़ाम जेका आहिनि उहे सख़्तु कया विया आहिनि। खानगढ़ ऐं खानपुर जे विच ते जेको आहे सो जेके बि रस्ता अचनि था पिया उन्हनि खे पार्टी झंडनि सां सींगारे वियो आहे। हिते जेको प्रोग्राम ॾिठो वियो आहे उनजी निगरानी पाण सरदार मोहम्मद बख़्श ख़ान मार करे रहियो आहे। जॾहिं त हेलीकॉप्टर वसीले सरदार जेको सैयद मुराद अली शाह आहे उहो पहुचंदो, जंहिंखां पोइ हिते मांझंदो करण खां पोइ जेको गढ़ी चाकर रवानो थी वेंदो। जी।